पर मूसा जो मुकाबलो अॼु ई ॾेखारणो आहे। बाबा साईं मां सम्झा थो तीअं सही आहे। मूसा खे पुलिस अरेस्ट कयो, उनखे लाकअप कयो, पंहिंजी सज़ा पाण कटी। वीर तोखे मूसा ते अॼु अलाए छो राम पियो अचे। मीर सही तो चवे नवाब खान, जेकॾहिं मूसा खे कूड़े मुकाबले में मारायोसीं न, मूं लाइ मसइलो थी वेंदो। मूसा ॾोही आहे, क्रिमिनल आहे। तव्हां त अलाए केतिरनि बेॾोहिनि खे मारियो आहे। मूंखे इहो ॿुधायो, अॼु ताईं कंहिं पुलिस वारे खे सज़ा आई आहे? बाबा साईं मां तव्हांजे फैसले जे खिलाफ़ आहियां। तव्हां मूसा खे लाकअप कर, पर मूसा ॼाणे ई मूसा जी क़िस्मत। वीर हिन वक़्तु जेके हमदर्दियूं तुंहिंजूं मूसा लाइ ॾिठियूं आहिनि, मूंखे त ख़ौफ़ आहे त किथे तूं कोर्ट में बयान